अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा है HR JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ सकरण शहर करोड़ी रुपया बजट इस्तेमाल थियण बावजूद किचरे जो ढेर बणिजी वियो। सकरण चेयरमैन ऐं काउंसलर इलेक्शन खां पोइ घरनि ताईं महदूद भिटियुनि ऐं नालियुनि में गंदगी जा ढेर। किचरे सबबि वबाई बीमारियुनि में इज़ाफ़ो। सकरण शहर में को तरक्याती कम न थी सघियो। सकरण शहर जा 16 वार्ड किचरे जो ढेर बणियल। आला इख्तियारनि खे अपील आहे त सकरण टाउन जी मुकमल ऑडिट कई वञे ऐं ख़र्च थियल रक़म जी मुकमल इंक्वायरी कई वञे। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।